विच में ब्रेक जो टाइम अचे पियो, न्यूज़ ब्रेक जो टाइम अचे पियो ऐं सुबुह जो टाइम आहे त यकीनन जे थी सघे थो हथ में चांहि जो कप हुजे, नाश्ते जी प्लेट हुजे, अवां नाश्तो करे रहिया हुजो, पर अॼु जो जेको स्केड्यूल हूंदो यकीनन थोरो अव्हांजो डिफरेंट ज़रूरु हूंदो। उनजो रीज़न बि आहे इहो त जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जे ॾींहं ते थोरो थोरो टाइम टेबल पाण सभिनी जो चेंज हूंदो आहे। अगस्त जो महीनो आहे ऐं 14 अगस्त बि तमामु क़रीब आहे, माना सूमर जे ॾींहं ते 14 अगस्त। त असां वटि हिकिड़ो रवाजु पइजी वियो आहे जेको आहे सो ॿार स्पेशली स्कूल गोइंग स्टूडेंट और कॉलेज गोइंग स्टूडेंट जेके बि ॿार आहिनि या वॾा बि उन्हनि में हिकिड़ो क्रेज़ आहे त पाण जेको आहे सो आतिश विषाए तरफ़ वेंदा आहियूं, फटाका वठंदा आहियूं ऐं इन जो रुझान वधी वेंदो आहे। त उन सां ॾिठो वञे त थोरो घणो नुक़सान जो ख़तरो हूंदो आहे, अंदेशो हूंदो आहे, त ॿारनि खे इन शइ खां बचायो वञे। बाक़ी हा, असांजो मुल्क पाकिस्तान कीअं आज़ादु थियो ऐं उनजे पोयां छा क़ुर्बानियूं रहियूं, हिस्ट्री असांखे छा ॿुधाए थी, त उन सभिनी खे पढ़णु बि खपे। ऐं स्कूल्स में यकीनन डिफरेंट स्कूल्स जी थीम्स हूंदियूं आहिनि, त उन मुताबिक़ ॿार ज़रूरु परफॉर्म बि कंदा हूंदा ऐं उन्हनि पार्टिसिपेट कयो हूंदो, त यकीनन हिकिड़ो लर्निंग प्रोसेस आहे, उतां ॿारु तमामु घणो सिखे थो। पर सभ खां वधीक तवजा माइटनि जी हमेशह हिन प्रोग्राम में ॻाल्हि कंदा आहियूं त पेरेंट्स जी तवजा तमामु घणी ज़रूरी हूंदी आहे त ॿारनि खे माइट वक़्तु ॾिए। जेके अमड़ू हिन वक़्तु ॿुधी रहियूं आहिनि, जेके माइरूं ॿुधी रहियूं आहिनि, उन्हनि जो सभ खां वधीक ज़िमेदारी हूंदी आहे त ॿारु जॾहिं स्कूल वञे थो, वरी स्कूल मां जॾहिं वापसि अचे त यकीनन उन स्कूल जे टाइम पीरियड में ॿार सां छा थियो, उन छा फेस कयो, उन छा लर्न कयो। ऐं यकीनन जीअं मोबाइल फ़ोन जो स्टार्टिंग में मां एग्ज़ाम्पल ॾिनो त हिकिड़ो पॉज़िटिव यूज़ थिए थो ऐं नेगेटिव बि यूज़ थिए थो, त उन ॿिन्ही ॻाल्हियुनि जी परख रखण बि ॿार खे त कोन ईंदी आहे। त तव्हां ई पंहिंजी तालीम में, पंहिंजी तरबियत में ॿार खे हर शइ सुहिणे नमूने सां सम्झाए सघो था, सेखारे सघो था। प्रोग्राम जे तरफ़ वरी अॻियां वधंदासीं ऐं जीअं त मूं चयो त जुमे जो ॾींहुं आहे त प्रोग्राम ख़ूबसूरती सां हले पियो, त वधीक टाइम न वठंदसि। मंसूर अख्तर साहिब खां सनातिया कलाम ॿुधंदासीं। जी तव्हां बिस्मिल्लाह कयो। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह, जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह, जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह, जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह, यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह, यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह, यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह, दिखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह, दिखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह, खुदारा जीते जी कर लो नजारा या रसूल अल्लाह, खुदारा जीते जी कर लो नजारा या रसूल अल्लाह, यही है
एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। ज़माना छूट जाए रूठ जाए कुछ नहीं परवाह। ज़माना छूट जाए रूठ जाए कुछ नहीं परवाह। न छूटे हाथ से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह। न छूटे हाथ से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह। न छूटे हाथ से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह। बरोज़े हश्र मेरी इसी हकीकी लाज रख लेना। बरोज़े हश्र मेरी इस हकीकी लाज रख लेना। तुम्हारा हो तुम्हारा हो तुम्हारा या रसूल अल्लाह। तुम्हारा हो तुम्हारा हो तुम्हारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। व्यूअर्स, वक्त थी वियो आहे नड़ी ब्रेक जो। ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। स्टैंड ट्यून, वी आर जस्ट कमिंग बैक। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवंदासीं। अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में प्रोग्राम सुबुह जे वक़्त में नशर थींदो आहे ऐं नालो ई एॾो ख़ूबसूरत आहे, सुबुह मेहरान। पोइ जुमे जो ॾींहुं हुजे त पोइ प्रोग्राम अञा वधीक पाण सभिनीनि खे ख़ूबसूरत लॻंदो आहे। मूंखे त पर्सनली प्रोग्राम जुमे जे ॾींहुं वारी थीम तमामु ख़ूबसूरत लॻंदी आहे। अव्हां जी छा राय आहे? जॾहिं बि कॉमेंट कंदा आहियो त ख़ुशी थींदी आहे। जॾहिं बि प्रोग्राम में जुड़ंदा आहियो, का ॻाल्हि वंडींदा आहियो त तमामु सुठो लॻंदो आहे। तरबियत कीअं हुअणु खपे? तरबियत में छा नेसेसरी पॉइंट्स हुजणु खपनि? कहिड़े तरीक़े सां तरबियत गाह हुजणु खपे ऐं कहिड़े तरीक़े सां वरी फॉलोअप हुजणु खपे? ॾिसो, का बि शइ ईज़ीली थी त वेंदी आहे, पर फॉलोअप जी जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे त उहा शइ ॾाढी मुश्किल लॻंदी आहे। किथे किथे बिल्कुलु बि उहा शइ जेको आहे सो असांखे कोन वणंदी आहे या तंग करे विझंदी आहे। पर बेसिकली ॻाल्हि त हूंदी आहे त तत छा थो निकिरे, समराइज़ असां कीअं था कयूं। तरबियत बि ईअं ई आहे। ठीकु आहे, स्कूल ॿारु हली वेंदो आहे। मां पहिरीं बि इहा ॻाल्हि कई पेसो, इन ॻाल्हि खे थोरो कंप्लीट कंदमि त जॾहिं ॿारु घर में वापसि अचे थो त उन जो फॉलोअप हुअणु खपे। उन स्कूल में छा लर्न कयो या उन जे स्कूल में किथे किथे ॿारु डिस्ट्रैक्ट थिए पियो, किथे किथे ॿारु पंहिंजी राह खां हटे पियो, किथे किथे ॿारु मटिजे पियो, त उहा मुंहिंजे ख़्याल सां जेका माउ हूंदी आहे उहा ॿार खे ॾाढो सुहिणे तरीक़े सां ॾिसंदी आहे। जीअं शीशे में हर शइ तव्हांखे आसानी सां नज़र ईंदी आहे। साफ़ पाणी जे गिलास में तव्हांखे थोरो किचिरो हूंदो नज़र अची वेंदो, त माउ ईअं हूंदी आहे, औलाद खे ॾिसी सम्झी वेंदी आहे त
अॼु उनजो मूड सही कोन्हे को, अॼु उनजो ॻाल्हाइण जो तरीक़ो सही न आहे, अॼु उनजो रवैयो सही न आहे, अॼु उनजो मुंहुं सही न आहे, अॼु उनजो अंदाज़ सही न आहे, अॼु उनजा तासुरात सही न आहिनि, त जॾहिं बि का ॻाल्हि तव्हांखे ऑकवर्ड लॻे पई, अजीब लॻे पई, थोरी डिफरेंट लॻे पई, त पोइ पंहिंजे ॿार सां वक़्तु ज़रूरु तव्हां स्पेंड कयो ऐं उहा जेका कमी आहे, उहा जेका कोताही आहे, उनखे अव्हां ई पूरो करे सघो था, पुर करे सघो था। न त पोइ जेको आहे सो डिफरेंट फील्ड्स जेके आहिनि उनजे अंदरि जेकॾहिं इन स्टडी खे ॾिसिजे, ख़ासि करे साइकोलॉजी जे अंदरि इन स्टडी खे ॾिसिजे थो, इन केस खे ॾिसिजे थो, त पोइ ॿारु जेको आहे सो अॻियां हली तमामु घणा नुक़सानात सिर्फ़ु पंहिंजे लाइ क्रिएट न कंदो आहे, पर फैमिली जे लाइ बि उनजा जेके नुक़सानात हूंदा आहिनि उहे तमामु घणा हूंदा आहिनि। बेशक करबला जी जेका जंग हुई उहा सभ खां वॾी जंग हुई, दुनिया जी सभ खां वॾी जंग हुई, हक़ ऐं बातिन जी जंग हुई। ऐं अॼु जे दौर में बि जेके यज़ीदी किरदार आहिनि उहे अॼु जे दौर में बि आहिनि, ज़ुल्म अॼु जे दौर में बि आहे, पर उन ज़ुल्म ते ॻाल्हाइण ऐं हक़ जो साथ ॾियणु इहो मुंहिंजे ख़्याल सां अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो इम्तिहान ज़रूरु आहे, जेको हर इंसान जे लाइ आहे, हर माण्हू जे लाइ उहो इम्तिहान आहे। सो प्रोग्राम जी तरफ़ कुझु क़दम अॻिते वधायूं था ऐं वक़्तु थी वियो आहे साही जो, नंढड़ी साही आहे, सो काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर आऊं भली कार चवां थी। जीअं प्रोग्राम जो स्टार्ट वरितो त इंट्रो में ॿ टे ॻाल्हियूं मां कयूं ऐं ॾिसो वाक़ई में इहा हक़ीक़त जी ॻाल्हि आहे न, इन ॻाल्हि खे त पाण सभु मञूं था त घटि अरसो मिले थो, घटि अरसो आहे जो असां पंहिंजो नंढपण गुज़ारियूं था, घटि अरसो आहे जो इंसानु पंहिंजी जवानी गुज़ारे थो, पोइ वरी घटि अरसो आहे जो इंसानु जेको आहे सो पीढ़ी में पहुचे थो। ऐं इहे स्टेजिस उहे आहिनि जिन खां तव्हां कॾहिं बि डिनाए कोन था करे सघो, तव्हां नथा करे सघो, अव्हां जे न जे करे उहा ॻाल्हि रुकिजी नथी सघे, अव्हां जो नंढपण मोटाए नथा सघो, ऐं जेकर अव्हां पंहिंजी जवानी गुज़ारे विया आहियो त उन जवानी में ॿीहर नथा अची सघो, जेकर अव्हां पंहिंजी पीढ़ी में आहियो त पोइ अव्हां जेतिरो बि चाहियो त उहा ज़िंदगी जेका गुज़ारे आया उहा ॿीहर तव्हां नथा ख़रीदे सघो, पोइ तव्हां दुनिया जा भले केतिरा बि अमीर तरीन इंसान हुजो। घटि अरसो रहणु दुनिया में वरी पंहिंजो नालो ठाहिणु, इहा बि इंसान जी हिकिड़ी कामयाबी थिए थी। मां ॻाल्हि कंदसि शमशाद गौरी साहब जिन जी, जिन जे कम खां, जिन जे किरदार खां, जिन जी शख़्सियत खां तव्हां सभु ज़रूरु वाक़िफ़ु हूंदो। उन्हनि न सिर्फ़ु सिंधी ड्रामास में पर उर्दू ड्रामास में बि कमु कयो ऐं पंहिंजे फ़न में, पंहिंजी फील्ड में तमामु सुठो वक़्तु ॾिनो, पंहिंजी ज़िंदगी जेको आहे सो पंहिंजी महारत जे हवाले सां ॾाढी सुठी गुज़ारी। अॼु उन्हनि जो इंतकाल थी वियो आहे ऐं केतिरा ई ॾींहं पाण बेड ते हुया, केतिरा ई ॾींहं पाण बीमार हुया, केतिरा ई ॾींहं पाण ज़िंदगी ऐं मौत जी जंग विड़ी रहिया हुया। अॼु संदन इंतकाल थी वियो आहे। संदन जेको कहोल आहे उन सां असां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं ऐं मेहरान टेलीविज़न जी समूरी टीम, समूरो साथी इहा दुआ करे थो त रब पाक संदन दर्जात बुलंद फरमाए, रब पाक संदन जेका अॻियां जी ज़िंदगी आहे उहा आसान फरमाए, रब पाक संदन खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। पाण मेहरान टेलीविज़न ते बि कमु कयूं ऐं फोटोग्राफी सां तमामु संदन चाह हुयो। लास्ट ताईं उन्हनि जेके एल्बम्स रखिया उन में मेहरान टेलीविज़न में अपीयरेंस, हिन सुबुह मेहरान प्रोग्राम में उन्हनि जी अपीयरेंस रही। हा, मुंहिंजी होस्टिंग जे दौरान पाण कॾहिं बि हिन प्रोग्राम में अपियर न थिया, पर सुबुह मेहरान जो जेको ही प्रोग्राम आहे उहो पोयां 12 सालनि खां नशर थींदो अचे पियो। स्क्रीन ते सुबुह मेहरान नशर थींदो आहे ऐं प्रोग्राम लाइव हलंदो आहे, त यकीनन केतिरा ई महिमान असांजे हिन प्रोग्राम में आया आहिनि, केतिरा ई होस्ट तब्दील थिया आहिनि ऐं केतिरनि ई होस्ट पंहिंजो सुठो हिते कमु कयो, पंहिंजो नालो उन्हनि जो जॾहिं बि ज़िक्र ॿुधंदी आहियां त हमेशह सुठनि लफ़्ज़नि में ज़िक्र ॿुधो आहे। हर इंसानु पंहिंजे कम सां ॼातो वञे थो, कम सां सुञातो वञे थो ऐं हिकिड़ी चवंदा आहिनि त मेजर मिसिंग बि हूंदी आहे, त जिन माण्हुनि जो सुठो कमु आहे त शोबिस में बि उन्हनि जी मेजर मिसिंग हूंदी आहे ऐं जेको खाल हूंदो आहे, खाल झटि कोन भरिजंदा आहिनि, पर हा सुठे कम सां तव्हां पंहिंजो पाण खे ज़रूरु मञाए सघो था। सो ख़ैर, असां संदन जे लाइ दुआगू आहियूं
त अल्लाह पाक संदन जी जेको कहोल आहे, जेका फैमिली आहे, जेके उन्हनि जा पंहिंजा आहिनि, जेके उन्हनि सां घणो वेझड़ा रहिया आहिनि, उन्हनि खे रब पाक सब्र अता फ़रमाए। ऐं दुआ करियो ऐं यकीनन जॾहिं इंसानु दुआ करे थो त यकीन करियो त इंसान जी जेका दिलि आहे उहा ज़रूरु मुतमइन थिए थी। रब पाक ज़रूरु इंसान ते रहम करे थो, छो त रब पाक राहिमीन बि आहे, अल्लाह पाक रहीम आहे, अल्लाह पाक करीम आहे, रब गफ़ूर आहे, रब सत्तार आहे। त पोइ अणगणियूं नेमतूं उहो परवरदिगार इंसाननि खे ॾिए थो ऐं रब पाक पंहिंजूं सिफ़ात इंसाननि खे ॾींदो आहे ऐं उहे इंसान ॾाढा मोतबर हूंदा आहिनि जंहिंमें रब पाक जूं सिफ़ात मौजूदु हूंदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हांजी दिलि नरम आहे त पोइ रब पाक जी सिफ़ात तव्हां में मौजूदु आहे त तव्हांखे बि रब पाक ब्राहिमीन इंसाननि में शुमारु कयो आहे त तव्हां रहम करण वारा आहियो। ऐं जेको नरम दिलि इंसानु हूंदो आहे उहो कंहिंसां ग़लति थींदे ॾिसंदो कोन्हे, को ॾिसी न सघंदो आहे। इवन उनजे साम्हूं को जानवर आहे, उन सां कुझु ग़लति थिए थो, उहो जानवर ॾुखियाई में आहे, उन इंसान खे तकलीफ़ थींदी आहे। त जंहिं हालत में रब पाक तव्हांखे रखियो आहे, जिथे बि रब पाक अव्हांखे रखियो आहे, जिथे अव्हां आहियो, जंहिं फील्ड में अव्हां आहियो, कोशिशि कयो त पंहिंजो कमु इंसानु सुठो करे ऐं कोशिशि कयो त पंहिंजो पाण खे इंसानु मुतमइन करे। दुनिया इलाही अजीब आहे, किथे किथे ईअं लॻंदो आहे त इंसानु शायदि पाण अजीब आहे, पर किथे किथे ईअं महसूसु थींदो आहे त ॿिया माण्हू अजीब आहिनि। पर हिकिड़ो आसान रस्तो इहो आहे, हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो इहो कॉल मुबारक बि आहे त तव्हां बदिला न वठो इंसाननि खां, तव्हां घणो न सोचो ऐं तव्हां इन जंग खां पासो कयो, जेका अॻिते वधण जी, जेका पाण खे हरू भरू मञाइण जी, पाण खे थकाइण जी जेका जंग आहे, उनखां तव्हां पासे हटी वञो ऐं तव्हांजूं जेके नंढियूं नंढियूं ख़ुशियूं आहिनि उन में तव्हां ख़ुशि थियणु लॻो। तव्हांजा जेके पंहिंजा रिश्ता आहिनि उन्हनि सां तव्हां पंहिंजाइप सां हलो त पोइ ज़िंदगी जेका आहे इंसान जी आसान बणिजी वेंदी आहे, इंसान जी ज़िंदगी सुठी बणिजी वेंदी आहे, ज़िंदगी में आसानियूं पैदा थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि। ऐं जेके कॉल मुबारक आहिनि हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जा, जॾहिं बि अव्हां ॿुधंदव, जॾहिं बि अव्हां पढ़ंदव त यकीन कयो तस्कीन मिलंदी आहे। ऐं उन्हनि शयुनि खे वरी जॾहिं इंसानु इख़्तियार करे थो पंहिंजी आम ज़िंदगी में, तॾहिं ज़िंदगी बि आसान थी वेंदी आहे। सो ख़ैर ॻाल्हि शमशाद गौरी साहिब जिन जी कंदासीं त उन्हनि जी अपीयरेंस सुबुह मेरान में जॾहिं बि रही त बहितरीनु अपीयरेंस रही। पाण पंहिंजा सुठा ख़्यालात ऐं तासुरात हिन प्रोग्राम में, हिन स्क्रीन जे ज़रिए अव्हां ताईं बि उन्हनि पहुचाया ऐं हुननि जो हिकिड़ो सुठो कमु, हिकिड़ो सुठो किरदारु रहियो। संदनि जे लाइ वरी बि आऊं चवंदसि, बार बार चवंदसि त असां उन्हनि जे लाइ दुआगू आहियूं। अल्लाह पाक उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम बि वरसता फ़रमाए। अव्हां बि यकीनन दुआ ते अव्हांजो बिलीव हूंदो त दुआ जॾहिं बि कयो त पंहिंजे हक़ में बि ऐं ॿियनि जे हक़ में बि दुआऊं कंदा कयो। उहो टाइम थोरो शॉर्ट रहे हाणे पाण वटि, पूरो प्रोग्राम माशाल्लाह सां तमामु ख़ूबसूरती सां हलियो, तमामु सुठो प्रोग्राम हलियो। ऐं हाणे हाफ़िज़ मोहम्मद नईम साहब खां पुछंदासीं प्रोग्राम में आकर आपको कैसा लगा। माशाल्लाह से जब भी आते हैं प्रोग्राम हमारा बहुत खूबसूरती से हमारे व्यूवर्स तक पहुंचता है। जी अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा है। और जी माइक उठा लें, आप माइक उठा लें, हम आपके रिव्यू सुनना, मैं तो इजीली सुन लूँगी, हम चाहते हैं व्यूवर्स भी सुने। माशाल्लाह जब भी आते हैं यहाँ प्यार मिलता है, मोहब्बत मिलता है और अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा है ये प्रोग्राम। अल्लाह पाक मेहरान टीवी को दिन दुगनी रात दुगनी तरक्की अता फरमाए। आमीन। और जितने भी यहाँ काम करते हैं वर्कर दोस्त जितने भी हैं, बिलखुसूस हमारे मुर्तज़ा भाई, ये बहुत ज़्यादा मोहब्बत करते हैं माशाल्लाह, और हमेशा मोहब्बत करते हैं। अल्लाह ताला इनको भी सलामत रखे। आमीन आमीन। और अल्लाह ताला इस चैनल को मज़ीद तरक्की और उरूज अता फरमाए। आमीन जी आमीन। ऐं मोहम्मद मंसूर अख्तर साहब जिनका भी असां पुछंदासीं, आपको आकर कैसा लगा। पहले भी आप आ चुके हैं और माशाल्लाह से बहुत खूबसूरत आवाज़ के मालिक हैं आप। जज़ाकल्लाह। अल्हम्दुलिल्लाह मुझे तो बड़ी खुशी होती है यहाँ पर आने में, क्योंकि यहाँ मोहब्बतें बहुत मिलती है और माशाल्लाह प्रोग्राम भी अच्छा रहता है, सब कुछ अच्छा है, दुआएं भी मिलती है अल्हम्दुलिल्लाह यहाँ से। और मेरी दुआ यही है अल्लाह तबारक व तआला मेहरान टेलीविज़न पे जितने लोग यहाँ पर खिदमत अंजाम दे रहे हैं, अल्लाह ताला उनके काम में, माल में, इज़्ज़त में खैर बरकत देता है। आमीन आमीन आमीन। और मेरी भी दुआ करिएगा अल्लाह ताला मेरे भी इल्म में, अमल में, उम्र में बरकत देता है। आमीन आमीन। रब पाक अव्हांखे बि खोड़ सारी पंहिंजूं नेमतुनि सां नवाज़े। असां अॻियां वधंदासीं। ऐं हुज़ैफ़ा अली, अच्छा हुज़ैफ़ा नालो मूं त छोकिरियुनि जो बि ॿुधो आहे ऐं हुज़ैफ़ा नालो अव्हांजो बि आहे माशाल्लाह सां। हुज़ैफ़ा जी माना छा आहे, क्या मीनिंग है हुज़ैफ़ा की। अच्छा जी, ये आपका जो हुजूर के साहबा का नाम था, माशाल्लाह राज़दार रसूल थे वो। माशाल्लाह माशाल्लाह जी। पर पर्टिकुलर मीनिंग जो है आप देखिएगा
जी नेक्स्ट टाइम आएंगे तो आप हमें बताइएगा, ठीक है जी। ये आपका होमवर्क है। ओके, आपको आकर कैसा लगा हुज़ैफा? बहुत अच्छा लगा माशाल्लाह। माशाल्लाह जी, आपकी आवाज़ बहुत प्यारी है, बहुत ख़ूबसूरत आवाज़ के आप मालिक हैं ऐं अॻियां हली अव्हां तमामु बहितरीनु नाच ख़्वान थींदा। सो व्यूअर्स, अव्हां खां असां मोकिलाईंदासीं, मोकिलाइण जो वक़्तु अची वियो आहे ऐं बिल्कुलु बि टाइम कोन आहे। सो इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में वरी हाज़िर थींदासीं, नवां महिमान ऐं पाण खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। कोशिशि कंदासीं त को सुठो टॉपिक हुजे, यूज़फुल टॉपिक हुजे। कोशिशि हूंदी आहे त टॉपिक यूज़फुल हुजे ऐं जेके असां वटि गेस्ट हुजनि उहे एक्सपर्ट्स हुजनि पंहिंजी फील्ड में, त जीअं बहितर खां बहितर ॻाल्हियूं शेयर करे सघनि, बहितर खां बहितर ॼाण अव्हां ताईं असां पहुचाए सघूं। सो हींअर मूंखे ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे तव्हां ॾींदा इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदा यादि, अल्लाह निगहबान, ऐं वेंदे वेंदे असां नातिया कलाम तोहफ़े तौरु छॾींदा वेंदासीं ऐं जी आवाज़ हूंदो हाफ़िज़ मोहम्मद नईम ताहिरी साहब जन जो। जी जी, बिस्मिल्लाह। ये बात किस कदर हसी, ये बात किस कदर हसी, जो कह गए मोइनुद्दीन के दीन की बना हुसैन है। मेरा हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। मेरा हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। मेरा हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। करे कोई जो हम सरी, किसी की क्या मजाल है। हुसैन हर लिहाज से जहां में बेमिसाल है। ये हो चुका है फैसला, ये हो चुका है फैसला, ये हो चुका है फैसला। न कोई दूसरा हसन, न कोई दूसरा हुसैन है। मेरा हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। मेरा बादशाह हुसैन है। शहीद करबला का गम जिसे बिना गवार है, वो बद अमल वो बद नसब उसी पे बेशुमार है। अरे ओ दुश्मने अज़ल, अरे ओ दुश्मने अज़ल, तू मर जरा कब्र में चल, पता चलेगा क्या हुसैन है। पता चलेगा क्या हुसैन है। मेरा हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। मेरा हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। ये बात किस कदर हंसी, ये बात किस कदर हंसी, जो कह गए मोइनुद्दीन के दीन की पनाह हुसैन है। के दीन की पनाह हुसैन है। मेरा हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है।